बाबा बाहि बुलंदीअ ते भड़का खाईंदी आहे। बाज़, ज़िद, वॾाई ऐं हठ ऐं मिटी हेठां निवड़त आजी ऐं निकसारी। बाबा मिट्टी में गोयल आहे। ऐं हा बाबा शैतान ख़ता कई, हठ वॾाई ऐं ज़िद ते अड़ियो रहियो, लांती थी वियो। बेशक रईस बाबा, बेशक मग़फ़िरत ई आजिज़ी ऐं इंकिसारी आहे। हा त ॾाढा जुड़ियल बाबा, मर्तबे ईमान जो मदार उन मादे ते न आहे जंहिंमां शइ जो ख़मीर तयारु कयो वियो आहे, बल्कि मर्तबे ईमान जो मदार त ॾाढा जुड़ियल उन्हनि वस्फ़नि ते आहे जेके शइ जे कमाल ऐं उनजी ख़ूबीअ खे ज़ाहिर कनि थी। जेके माण्हू तकबर ऐं जहालत सबबु बाबा शइ जी असुल हक़ीक़त खे सम्झण खां अंधा थी वेंदा आहिनि, ॾाढा जुड़ियल उहे पैदा कंदड़ जूं हदूं रांगे खेसि ज़ालिम करार ॾिना वेंदा आहिनि। ऐं हा, उहे अब्दी सज़ा जा हक़दार हूंदा आहिनि। बाबा जॾहिं शोहरत ऐं लज़तूं वधी वेंदियूं आहिनि न, त पोइ अकुल ते पर्दा पइजी वेंदा आहिनि। नतीजे में इंसान फितरत जूं हदूं ओरागे खुदाई कानून खे बाबा ठुकराए छॾींदो आहे। ऐं हा, शैतान जेको इंसान जो अज़ली दुश्मन आहे, उनजी बि अदावत जारी रहंदी अचे थी साईं, ऐं जारी रहंदो। अहिड़ी तरह इंसान खे ॿिन मुतज़ाद ताक़तुनि जी चटाभेटीअ में ज़िंदगी गुज़ारणी आहे। असांजो हरगिज़ इहो नस्बुल न आहे त असीं हिन बाहि जे आम बुलंदी ऐं भड़का चाही थोरिन थोरिन ॻाल्हियुनि ते हिक ॿिए सां वेर रखी कटरपणो पैदा कयूं। प्रभु जी अदा ॿार सही वक़्त ते पहुता हो। हाणे मुंहिंजी ॻाल्हि कन खोले ॿुधो। असां मां कंहिंखे बुज़दिल बणिजी पोइते नाहे हटणो। अदा ॿार असांजो कदम हाणे पोइते न हटंदो। कसम अदा वॾे जी पग जो पहारा, जेकॾहिं असां हिकु कदम बि पोइते हटूं न त सिधी गोलियूं असांजे सीने में हणजाए। जांच त पकी आहे न। अदा वॾे जी जोणी खयल आहे ऐं उनजी जोणी कॾहिं बि ग़लति साबित नाहे थींदी। खाली हरगिज़ नाहे मोटणो, शिकार करे पोइ वापसि अचणो आहे। अचो मुंहिंजे पोयां। बेशक बाबा हाकिम खान, बेशक अवां सच पिया चओ। बाबा साईं, पनाह ऐं मुरीद खे सम्झणु घुरिजे ऐं तव्हांजे इन ॻाल्हियुनि मां नसीहत वठणु घुरिजे। हाओ मिरल हाओ। बाबा जॾहिं माण्हू मफ़ाद परस्त थी वेंदो आहे न त सभु कुझु विसारे छॾींदो आहे। सवाब गुनाह, चङाई बुराई ऐं हक़ नाहक़ जो फ़र्क़ु उहो त वटि रहंदो ई कोन्हे बा। नतीजे में हू कानून ऐं ज़ाब्ते जूं हदूं ओरांगे झेड़नि ऐं झगड़नि जा बुनियाद रखंदा आहिनि। उनजो अकुल, मोहब्बत, ज़रूरत, मिठास जे मयारनि खां अंधो थी वेंदो आहे मुरीद बाबा।
जी बाबा साईं जी। बाबा जीअं त अव्हां ॿई पाण में भाइर आहियो ऐं बाबा भाइर ईअं ई जुड़ियल रहंदा आहिनि हिननि हथनि जे मुंडनि जीअं जुड़ियल बाबा। त अगरि तव्हां हिननि मुंडनि खां न छिजो बाबा, उहो बि हिकिड़ी नंढड़ी मामूली ॻाल्हि त न न ग़लति आहे इहो। ऐं नंढड़ियुनि ॻाल्हियुनि तां पैदा थींदड़ नफ़रतूं वॾियुनि तबाहियुनि जो बाहिस बणबियूं आहिनि। ऐं बाबा मां न चाहींदुसि त ॿिनि भाउरनि जी मोहबत नफ़रत में बदिलजे। हबील ऐं काबील जो दौर दोहराइजे बाबा। बेशक बाबा साईं बेशक। बाबा जीअं त असां सभई हज़रत आदम अलैहिस्सलाम जो औलाद आहियूं, पाण में भाइर आहियूं, पर बाबा काबिल जे मेरे मन जीअं पंहिंजे मन में मंदायूं रखी खसारे में पवणु नथा चाहियूं बाबा। छो त जेकॾहिं असां मां कंहिंजे बि मन में मंदाइनि जो ॿिज फुटंदो न, त बाबा उहो बि काबिल जो किरदारु ई बणिजी वेंदो। बेशक बाबा साईं बेशक। बाबा तंहिं करे मां नथो चाहियां त ॿ भाउर पाण में रुठल हुजनि। बाबा जेकॾहिं थोरी ना इतफ़ाक़ी सबबु तव्हां ॿिन्ही भाउरनि में तूं मामा थी बि आहे त उनखे पंहिंजे मन मां कढी छॾियो बाबा। अड़े वठा में त मौला बि राज़ी रहंदो आहे, रब पाक राज़ी रहंदो आहे बाबा। पोइ रेस असांजो फ़ैसिलो न थींदो छा? फ़ैसिलो? अरे बा छाजो फ़ैसिलो? मुंहिंजे फ़सुल बेलाइण जो बाबा। मुरीद जे में मुंहिंजो फ़सुल बेलायो आहे ऐं मुंहिंजो नुक़सानु थियो आहे। मुरीद खां मुंहिंजे फ़सुल जो हिसाबु वठी ॾियो बाबा साईं। छा तूं पंहिंजे भाउ खां नुक़सानु भराए वठंदे? बाबा साईं जेको मुंहिंजो नुक़सानु थियो आहे उहो केरु भरींदो? मां भरींदुसि बाबा। तुंहिंजो थियल नुक़सानु मां भरींदुसि। रेस बाबा तव्हां? रईस? अरे हा बाबा, चयमि न त मां भरींदुसि पनाह जो थियल नुक़सानु। छो त मूंखे सिर्फ़ु अवां ॿिन्ही भाउरनि जो फ़ैसिलो ई करणो न आहे। छो त बा फ़ैसिले में थींदियूं आहिनि ॻाल्हियूं, ऐं ॻाल्हियूं बाबा हिक जे फ़ाइदे में त ॿिए जे नुक़सान में साबित थींदियूं आहिनि। तंहिं करे बाबा वक़्त जी तक़ाज़ा इहा आहे त ॻाल्हियूं ई फ़ैसिलो न, पर हाणे पंहिंजो अवां ॿिन्ही भाउरनि में ठा थींदो बाबा। इहो ई हक़ इंसाफ़ ऐं अदल आहे। अॼु राति तुंहिंजे मेहन जे वाड़े मां चूंड जी हिक में गुम हूंदी, छो त जूसे जा भाइर तुंहिंजो हियां ॾारे विझंदा। बाबा ॾंड ॾोह ऐं चटियूं दिलनि में कीनू हसद साड़ पैदा कंदड़ बलाऊं आहिनि। बाबा जे मुरीद ॾंड भरियो न त मुरीद जो मन मेरो थी मंदायूं कंदो। तंहिं करे बाबा ॿिन्ही भाउरनि खे जोड़े रखण ख़ातिर, एको ई ॿधीअ ख़ातिर जेको बि ॾंड ॾोह थियो न बाबा उहो मां भरियो। मां बेशक बाबा साईं बेशक। माज़ी जा वाक़िया ऐं तारीख़ पंहिंजे दामन में बेशुमार इबरत ऐं नसीहत आमोज़ ॻाल्हियूं रखनि था। उहो ई तारीख़ जो असुलु रूह आहे। तंहिं करे बाबा तव्हां ॿई भाउर कीनो ई हसद छॾे हाणे उथी पाण में भाकुर पायो। सौ सोनार जी लोहार जो धकु ई हिकु। रेस बाबा मञो मैं रेस बाबा, राज खे हिक पांजारी में जोटरे हलाइण थे तव्हां खूब ॼाणो। इन में इंसानियत आहे, इन में भलाई आहे। उथो बाबा उथो।
न बचे जुमा का साई अज रात तुझे मेहन जे वाड़े मां चूंड जी हिक में गुम होंदी छत जूसे जा बाहर तुझो हियां डारे विचंदा जूसो जंजी खणे जूणी जुमा का साई तुझो न वरो न बचे सोनी सोनी हाँ मैं हकारी भाई और रुके ओपन कर आदा छा थियो उठ तो मैं हकारे का काश काश फैसले जी भंज कड़ी न थे तो शेरल हिन गोठ मां तड़ी पार न थे। जीजा सॼे ॻोठ खे अदा शेरल जो अफ़सोस थींदो आहे, पर अदा शेरल बि त सबुर करे हा न। ईअं तेश में अची फैसले जो इनकार न करे हा त शायद शेरल जो खुशियुनि भरो घर वीरान न थे। जीजा अम्मा अदा शेरल जो घर वीरान नाहे थियो। ॾाढो जुड़ियल ऐं हुनजो पुटु गूंगो ऐं वक़्तु हुनजो घर आबाद करे वेठा आहिनि। केॾा हेॾी चवणिया त मौत ज़िंदगीअ जो सभ खां वॾो नुक़सान नाहे, पर ज़िंदगीअ जो सभ खां वॾो नुक़सान तॾहिं जॾहिं रिश्ता मरी वञनि ऐं असां जीअरा हुजूं। मोहब्बत में ही मज़ो हूंदो आहे, मोहब्बत में। छाचू ना केॾा बि आवाज़ मुंहिंजी फेरिंग जो केॾा बि आवाज़ मुंहिंजी फेरिंग जो न हादन न ये फायरिंग दिलावर वारनि जे ॻोठ में आहे। जेकॾहिं फायर असां बि कया न त उन्हनि जो रुख असां ॾे थी वेंदो। असां त रस्ते वारा आहियूं। शेरल हिन वक़्तु दिलावर जे ॻोठ में फेरिंग मां सम्झां थो त इहे चोर ई हूंदा। हा चोर ई हूंदा, पर असां वाट वारा आहियूं। असांजो इहो कमु न आहे त चोरनि सां बि मुक़ाबिलो कयूं। हादन मुंहिंजा भाउ छा पियो सोचे? हादन सोचण खे छॾ, असां अॻे ई ॾंभियल हूं, वधीक ॾंभ खाइण नथा चाहियूं। मां चवां थो निकिरण जी कर। शेरल दिल त चवे थी इन चोरनि खे रोके हिन हथियार जूं सभु गोलियूं उन जे सीने में हणा। ओ त हाथन पाचे दुश्मन खे तड़पाए मारींदो आहे। ऐं ॾिसण वारा चवंदा आहिनि त हाथन हद करे छॾी। सब्र कर हादन सब्र कर। अचो निकिरण जी कयो। अदा मां सम्झां थो इहे फेर पीर शेर ॾे पिया थियनि। न ढोलण न, मूंखे लॻे थो त इहा फायरिंग पीर शेर ॾे न पर दिलावर जे ॻोठ में आहे, ऐं दिलावर जे ॻोठ वारनि सां पंहिंजो अचण वञण बि आहे ऐं उथणी वेहणी बि आहे। पोइ छा ख़्यालु आहे अदा, ओॾां हलणु घुरिजे? न दा न, तव्हां न वञिजो पराए ॻोठ। सोभ राति जे वक़्तु
एडी फायरिंग में। सुखा तू दोदे जी ज़ाल आहीं, दोदे जी। हीणी न बोल। लगे तो दिलावर जे ॻोठ में चोर पिया हूंदा ऐं असां हिन ॾुखी महल में उन्हनि सां कुल्हो कुल्हे में मिलाए चोरनि जो पीछो कंदासीं। भाॼाई परेशान न थी, ठकाव दिलावर जे ॻोठ आहिनि, असांजे ॻोठ न। अदा सालिक तू हिते ई घर में रह जाए, मां ऐं ढोलू दिलावर जो ॻोठ था वञूं। अदा चरियो थियो आहीं छा? हिन वक़्तु वेंदे राति जो? अदा सालिक तू न घबराए, मुंहिंजो नालो दोदो आहे, दोदो। छो त दोदे जी दहशत दरियाहनि जा रुख बि मोड़े छॾींदी आहे। असां न कंहिंसां शोबाज़ी कयूं न कंहिंजी सहम। ढोलू तो जल्दी कर हथियार खणी आ त हलूं दिलावर जे ॻोठ। देर न कर, जल्दी अच त हलूं। पंहिंजो ज़हन विढ़ाए चङी तरह सां भली जुमो कासाई गरीब आ, हुन सां सचाई करी न त हरू भरू पेरो गुम करी। जुमे कासाई सां का दुश्मनी कोन्हे जो मां हुन जो पेरो गुम कंदुसि। शेरल छा थो सम्झी? ये चोर केर हूंदा? हद न, ॻाल्हि त सिधी पट पई आ। जूसे वारा एॾा ठाहूका आहिनि कोन जो रोड फुरींदा। या अल्लाह तू खैर कजाए, मुझो वारिस खान भी घर का बाहर आ। जीजा अम्मा अल्लाह खैर कंदो, नंढे रेस वारिस खान के कुछ न थींदो। कामूरी वारिस खान अलाए छो देर कई आ। ही ठकाव अगु त ही असांजे ॻोठ में कोन थींदो। ला खैर कजाए। जीजा मूंखे लगे तो ये असांजे ॻोठ खां परे ठका थी रहिया आहिनि। ॿुधी नथी त ठकाउनि जो दॿियल आवाज़ थो अचे। पर पुट ठकावत असांजे ॻोठ मां भी थिया आहिनि न। जीजा हमदर्दी तौर असांजे ॻोठ वारा ठका कढंदा हूंदा। अल्लाह खैर कंदो जीजा। अची वियो खैरन सां साईं। ये ठका अमुन जा दुश्मन है। लगे तो ही फायर दिलावर जे ॻोठ में आहिनि, तंहिं करे असांखे दिलावर जे ॻोठ हलणो पवंदो। हा दोदा, दिलावर जे ॻोठ वारा पंहिंजा सजण आहिनि, हिन ॾुखीअ घड़ीअ में ओॾां हलणु घुरिजे। न सावल फिलहाल तकड़ न कयो, पहिरियां पूरे तरीक़े सां जांच कयूं त आख़िर मसलो आहे छा। पोइ सुबुह जो हलंदासीं इंशाअल्लाह दिलावर वारनि जे ॻोठ। ठीकु आहे सावल, ढोलण बि सही थो चवे। ठीकु आहे। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। खैर सा नमाज पढ़ी मोटी आयो? हाँ अल्हम्दुलिल्लाह, नमाज पढ़ी मोटी आयो सुना। तव्हांजो ख़बर रईस वारिस खान जी वो घर मोटी आयो है या अञा उन लाइ रात खत्म ना है थी? आयो आहे या न? हाँ वारिस खान वो पंहिंजे कमरे में सुतो पियो आ। हाँ पोइ भला मां हुन सां मिली अचां थो। बाबा साईं
अवां जे लाइ नीम गरम पाणी उबारो। अरे मुंहिंजा बच्चा, महिरबानी महिरबानी। रब पाक तोखे सदाईं ख़ुशि खुरम रखे पुट। चाचा कुछ भी कर, पेरो असांखे कढी दे। चारई पासा जाच, मतां हेॾां निकिरे पेरो, मतां हेॾां निकिरे पेरो। दादा मां चारई पासा ॻोल्हियो आहे पेरो काॾहें बि नथो निकिरे। अदा मुंहिंजो नेट छा थींदो? अदा तूं दिलि जाए कर, असां तोसां गॾु आहियूं, तुंहिंजी में हला कंदो तोखे वापसि मिलंदी। मां पंहिंजो ज़हन विढ़ाए चङी तरह सां भली जुमो कासाई ग़रीब आहे, उन सां सचाई करी न त हरू भरू पेरो गुम करी। जुमे कासाई सां का दुश्मनी कोन्हे जो मां हुन जो पेरो गुम कंदुसि। मां पूरी कोशिश कई आहे त माना पेरो निकिरे, कंहिंजे दर ते लॻे। माना त पेरो हिते गुम आहे। पेरो हिते गुम आहे। जानो ॾे हाल राति दिलावर जे ॻोठ मां कंहिंजी चोरी थी? जुमे कासाई जे घर मां चोरी थी आहे शेरल। जुमे कासाई जे घर जी? यार जुमे कासाई सां नाहक थी वियो। शेरल छा थो सम्झी? ये चोर केर हूंदा? हद न, ॻाल्हि त सिधी पट पई आ। जूसे वारा एॾा ठाहूका आहिनि कोन जो रोड फुरींदा या धाड़ा हणंदा। इन्हनि जो ई कमु आहे चोरी करण। तंहिंजो मतिलब त चोर जूसे वारा आहिनि, ईअं न? मूंखे बि शक उन्हनि ते ई आहे। जानो शक न, पर मूंखे पूरी पक्का त चोर जूसो ऐं उन जा भाइर आहिनि, जिन ही पूरो तर तपायो आहे। थधो थी जूसा, थधो थी। तमाम जल्द तुंहिंजा ये रास्ता बंद कंदुसि। जूसो खणे जंहिंजी जूणी, तंहिंजो वरो बचे न थुणी। त दिलावर जे ॻोठ जे जुमे कासाई जी वाड़े में या फलोड़ मींहं कीअं बचंदी? ठड़क 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 ठा ठा। दादा रातो को त कमु थी वियो, हाणे ॿियो हुकुम कयो। तारा रात जेको तव्हां कमु कयो आहे न, असल मुंहिंजी दिलि खटे वरिती अथव। बस रुगो हिकिड़ी ख्वाहिश आहे। अदा मां सम्झी वियुमि तुंहिंजी ख्वाहिश। कसम आहे तुंहिंजे पग जो, अॼु राति शेरल ख़तम। ओए ते रखीस शाहू, मूंखे रुगो इहो ठॻो लेटाए ॾियो। अदा जूसा अॼु जो बंदोबस्तु कयूं था हिन शेरल जो। पियो हूंदो हिन जो लाश कंहिं न कंहिं चौराहे ते। अदा जूसा हाणे तूं वेही ॾिसजां त इन शेरल जूं खंदूं किथां खणूं। तकड़ न, पहिरियों मूंखे हिन शेरल जी जूणी खणण ॾे,
ओए न शेरल जो कबो किस्सो ही तमाम छड़े 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 था अरे रात तो चोरी कही न जुमे का साई जी साहब असां गरीब आहियूं चोर न आहियूं ॾींहं जो वियो होटल ते रात जो कयो चोरियूं ऐं वरी चओ था त चोर न आहियूं चोर नहीं चोर चोर जा पुट अरे हल थाने ते जॾहिं ॿ टे सचूं लॻई न त पाणे सभु सचूं कंदे हल ॾोलण भाउ तकिड़ो हथु हलाईंदो हल जीअं असां सभ खां पहिरीं पंहिंजी ज़मीन जो कमु छॾायूं। हा दा हथु हले थो अदा वॾा हिन साल बि असांजो फसल भलो थींदो ऐं अदा वॾा मूंखे पूरी पक आहे हिन साल बि रेस हाकिम खान इनाम में पग तव्हांखे ई ॿधाईंदो इंशाअल्लाह ईअं ई थींदो ढोलण पर यार तोखे मूंखे महिनत करणी पवंदी। हा दा इंशाअल्लाह महिनत कंदासीं पर अदा मूंखे हिकिड़ी ॻाल्हि त ॿुधाए जेका न हीअ राति फायरिंग थी इहे केरु थी सघनि था हिन तरह में ॿिया निभागा केरु जेके फॾे फसाद खां सवाइ को सुठो कमु कनि। हा दा इहो मूंखे लॻे थो त जूसो ऐं जूसे जा भाइर ई हूंदा उहो चवंदा न आहिनि त निभागा ॿार पींघे में ई पधरा माउ का हिननि खे लोली अहिड़ी ॾिनी आहे जो फॾे फसाद खां सवाइ कुझु ॼाणनि ई कोन। चवंदा न आहिनि त दिलि कारीअ खां मोह कारो भलो आहे हिननि जी त दिलि बि कारी आहे ऐं मोह बि कारो आहे ऐं जंहिं माण्हूअ जे मन में मंदाइनि जो बिज पोखियल हुजे न ढोलण उन मां का बि चङाईअ जी उमेद नाहे रखबी। अदा हू ॾिस ॾाढो जुड़ियल ऐं बख़त बि ज़मीन ते आया आहिनि